सिंधी जेका सूरत हाल है वह तमाम घणी ख़राब है। 80% सिंध जेका उहा बुॾी वई आहे। सिंध हुकूमत हुजे या वफ़ाक़ हुजे, जेके मुतासिर आहिनि उन्हनि जी इमदाद लाइ हथ मथे खणी छॾिया उन बाद जेको आहे अॼु सिंध जा जेके सिंधी शागिर्द आहिनि उहे गादी वारे शहर कराची में रोडनि ते निकिरी आया आहिनि ऐं कैंपेन जेका आहे उहा उन्हनि शुरू करे छॾी आहे ऐं इमदाद जेका आहे हिते माण्हुनि खां घुरनि पिया ऐं मुख़्तलिफ़ जेके कराची जा सिग्नल आहिनि उन्हनि ते जेको आहे बीठल आहिनि ऐं माण्हुनि खे जेको आहे माण्हू उन्हनि मुतासिरनि जी सहायता लाइ मदद जी अपील कनि पिया आहिनि। टे तलवार ते असां मौजूदु आहियूं। हिते सिंध डिज़ास्टर रिलीफ कैंप जेका आहे उहा सिंधी शागिर्दनि पारां क़ाइमु कई वई आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं त उहे इन हवाले सां छा चवनि था। पहिरीं ॻाल्हि इहा त असां वाज़े कंदा हलूं, हीअ सिर्फ़ु कंहिं हद ताईं का आथत ॾेई सघिजे थी पंहिंजनि सिंध जे अबोज माण्हुनि खे, पर मां सम्झां थो मुकमल हल कोन्हे। त हिन सरकार खे जेका नाकाम थी चुकी आहे, जिन जी बदतरीन हुकुमरानी जे सबबु, इंतज़ामी नाअहली जे सबबु अॼु सिंध ॿुॾी चुकी आहे, सो उन्हनि खे इन वक़्तु अघोर निंड मां उथी उहो सोचणो पवंदो त हीअ असां कैंप्स जेके लॻायूं पिया, हीअ असां वॉलंटियरली जेके निकिता आहियूं, शागिर्द निकिता आहिनि, उहो हिकु एहतिजाज जी सूरत में निकिता आहिनि। उहा ज़रूरत पई आहे। असांजा शागिर्दनि जा हिन वक़्तु इंस्टीट्यूट ओपन आहिनि हिते, जिते एग्ज़ाम्स हलनि पिया, जिते उन्हनि खे ॿियूं मसरूफ़ियतूं आहिनि, ॻरियूं फीसूं बि अफोर्ड कनि पिया। हिन वक़्तु इहा ज़रूरत महसूसु थिए पई त शायदि सिंध जो शागिर्द आवाज़ बणिजी सघे कंहिं हद ताईं उन्हनि माण्हुनि जे लाइ ऐं उन्हनि माण्हुनि खे कंहिं हद ताईं रिलीफ ॾेई सघे। सो असां सोचियोसीं त असां सिंध जे सभिनी रोडनि रस्तनि ते अची करे पंहिंजनि माण्हुनि जो सहारो बणिजूं। बाक़ी असां चवंदासीं हुकुमराननि खे, ख़ुदारा ॿाहिरि निकिरी सिंध जे अबोज माण्हुनि जी हालत त ॾिसो। अवां औलाद वारा आहियो, बचनि वारा आहियो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त अहसासु छा आहे। हालात ॾिठासीं सिंध जा, बारिशुनि ऐं सैलाबनि तबाही मचाए छॾी ऐं लखे माण्हू बेघर थी विया, लखे माण्हुनि जे मथां छित लही वई। त जहिड़े वक़्तु असां ग्राउंड रियलिटीज़ ॾिठियूंसीं त असांखे इहो थियो त हिन शइ जी तमामु अशद ज़रूरत हुई। असांजे हुकुमराननि खे असां कुझु न चवंदासीं, पर उहे ओतिरो न पूरा पइजी सघिया जो असांखे इन शइ जी ज़रूरत पई त असांखे मैदान में लही करे पंहिंजे ग़रीब मिसकिननि मारूअरनि जी सार लहणी पई। ऐं हीअ जेको असां शइ जे लाइ बीठा आहियूं, असांखे सिधो असांजो मक़सदु हिकिड़ो ई आहे त उन्हनि जो असां भरपूर अज़ालो त नथा करे सघूं, मगर जेतिरी असां खां पुॼंदी असां पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदासीं। गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त सभु जेके डिपार्टमेंट्स आहिनि, इरीगेशन खां वठी फाइनेंस डिपार्टमेंट ताईं हर डिपार्टमेंट इन्हनि वटि आहे। जे अॼु उन्हनि जा जेके वज़ारतुनि जा जेके फंड्स आहिनि उहे अगरि सही तरीक़े सां इरीगेशन ते लॻनि हा, बंद ॿधण ते लॻनि हा, वाहन जूं खाटियूं थियनि हा, को स्ट्रक्चर ठहे हा, को बहितर सिचुएशन हुजे हा सेवरेज जी, त अॼु जेका 80% सिंध ॿुॾी आहे उहा न ॿुॾे हा। उन खां पोइ सॼी दुनिया खे ख़बर ई त क्लाइमेट चेंज थियो आहे, इहो सभु थियणो आहे, पर सिंध गवर्नमेंट के बि उपाउ न वरिता। हींअर बि तव्हां ॾिसो त वॾेरा MPA MNAs पंहिंजूं ॿनियूं बचाइण जे लाइ उन्हनि खे पाणी जेको आहे डाइवर्ट करे था छॾनि ग़रीब माण्हुनि जे घरनि ॾिया। उन्हनि खां उमेदु रखनि त माना असां त नथा सम्झो त को उन्हनि खे कुझु ऐं असां इहे जेके हेतिरा ॾींहं गुज़रिया आहिनि इन्हनि में इहो ई असां ॾिठो पियो त आख़िर छा करनि था, लेकिन हींअर ताईं कुझु न थियो। उन खां पोइ असांखे इहो ई लॻो त कराची हिकिड़ो सिंध जो शहर आहे, मेन हब आहे, सिर्फ़ु इहो ई बचियलु आहे, बाक़ी त सॼी सिंध तक़रीबन ॿुॾी वई आहे। त सभई शागिर्दनि मिली इहो कयो आहे त असां फंड्स जेके आहिनि से जमा कयूं पिया। पोइ जेके कुझु साल पहिरियां पाकिस्तान में ज़िलज़िलो आयो त पूरो पाकिस्तान जीअं उथी खड़ो थियो ऐं उन्हनि जी मदद कयनि। त हींअर असांजे सिंध जो सुवालु आहे, हींअर असांजे पंहिंजे मारोड़नि जो सुवालु आहे। पूरी सिंध में पाणी घरनि में आहे, माण्हुनि जा घर ख़तमु थी विया आहिनि। कल्ह जेका JDC ऐं वॾियूं जेके ऑर्गेनाइज़ेशन वियूं आहिनि उन्हनि ॿुधायो आहे त 80% जेको सिंध जो जेको ॻोठु आहे उहो पाणीअ हेठि आहे। 80% जेके आहिनि घर आहिनि उहे माण्हुनि जा घर लुड़ी विया आहिनि। तव्हां सभु माण्हू खे जो पाणी में आहिनि हुन खे बचायो। सिंध जेको आहे अॼु जेको आहे तकलीफ़ में आहे, तमामु घणी तकलीफ़ में आहे। असीं न चाहींदे बि जेको आहे स्टूडेंट शागिर्द पंहिंजा पेपर छॾे जेको आहे पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत लाइ जेके हिते पहुतल आहिनि। ऐं असीं जेको आहे हिकु ॾींहं जे लाइ हिते न आया आहियूं। असीं इन आहे त हितां जेको आहे हिकिड़े ॾींहं ते कैंप हणी करे घर लाइ वेंदासीं। असीं जेसि ताईं को हिकु ॻोठ बि जेकॾहिं उहो जेको आहे पंहिंजे सही सलामत उन्हनि जा घर नथा ठहिनि, उन्हनि खे जेको आहे रिलीफ नथी मिले, हीअ असांजी जदोजहद ऐं हीअ जेको आहे सिंध डिज़ास्टर रिलीफ कैंपेन जेको आहे जारी रहंदी। सिंध डिज़ास्टर रिलीफ कैंपेन हे सिंध जे नौजवाननि जो ठोस हिकिड़ो कैंपेन आहे। असां सभु उन्हनि जे अंडर वर्क अम्ब्रेला कमु करे रहिया आहियूं, सीनियर दोस्त बि उन्हनि जी अॻुवाणी में कमु करे रहिया आहियूं। असांजो मौक़िफ़ आहे त सिंध जो नौजवान ई सिंध जी तक़दीर आहे, उन ते ई असांजो भरोसो आहे साईं। ॿियो को बि असांजो वाली वारिस कोन्हे। असां वटि हिकिड़ो जेको चवंदा आहिनि हिकिड़ो अलाह आहे, ॿियो चवंदा आहिनि हेठि मलाह आहे।
हिकिड़ो मथे अलावा हेठि सिंध जो नौजवान अथव जेको असांजी वारसी करे पियो सॼी सिंध में साईं। इन्हनि शागिर्दनि जो चवणु आहे त असां ही वॉलंटियरली जेको आहे जेका सिंध ॿुॾी वई आहे जेका मुतासिर आहिनि उन्हनि लाइ असां हिते फंड जेके आहिनि उहे गॾु कयूं था। फंड सां गॾो गॾु उन्हनि आवाम खे अपील कई आहे त असांखे दवाऊं राशन ऐं ॿियो जेको सामान आहे उहो असांखे हिते ॾियनि त जिथे राब्ता खटियल आहिनि जिथे पहुची नथो सघिजे जिते माण्हू बुख उञ मरनि था त उन्हनि ताईं उहो इमदादी सामान जेको आहे उन्हनि ताईं पहुचाए सघिजे। कैमरामैन इरफान सांगी सां गॾु अयाज़ बिरोई, टाइम न्यूज़, कराची।